तो बाबा जे के तव्हांजा हिते मुहार खेल कढो असांजो साईं असांजा वॾनि खां वठी साईं जेम खां वठी असांजा हिते रखियल आहिनि हाणे जे साईं उहे जे वफ़ाद करे ऐं पंहिंजो लाॾाणो करे विया त हाणे जे हिते नंढा आहियो त हाणे छा लादा ताईं कढंदा पोइ असां हुनखे जवाबु ॾेई थियासीं असां कोन कढंदासीं पोइ टोन जा जेके मुलाज़िम हुआ उहे उन्हनि खे धमकियूं उन्हनि ॾिनियूं जे न कढंदव त तव्हांखे लॾाईंदासीं ऐं पादर बि हणाईंदासीं पोइ उन्हनि डप खां ग़रीब वीचारा पोइ उन डप खां उन्हनि सही ॻाल्हि आहे चया पादर त तव्हांखे कोन हणंदा हाणे एतिरी अंधेर नगरी कोन्हे पादर वारो टाइम हाणे वियो इलाही असां तॾहिं इहा ॻाल्हि कंदा आहियूं हमेशह त ॾिसो न हीअ बि त ज़ात परस्ती आहे न वञी करे जेको सो पंहिंजनि माण्हुनि जे करे जॻहि बचाइण जे करे दफ़ा हिते असां पंहिंजा ॿियो बि सॼे सिंध जो माण्हू आऊं सम्झां थो को अहिड़ो न आहे जेको साईं जीएम सैद जी हाज़िरी ते हिते न आयो हूंदो सभिनी खे ख़बर आहे त केॾा वॾा मैदान पिया आहिनि पर बसि अलाह जे छा आहे हिननि माण्हुनि खे जेको हेॾी वॾी नानसा विया आहिनि मलाह हिननि खे सॼी ज़िंदगी वोट ॾींदा मलाह हिन लाइ सभु कुझु आहे मलाहनि जूं घटियूं ॾिसो तव्हां हे मलाहनि जा तव्हां घर ॾिसो हिननि मलाहनि जी हालत ॾिसो बाबा घटियूं न ॾियो रोड न ॾियो रस्ता न ॾियो सभु कुझु न ॾियो हर शइ अवां खाई वञो माल बि अवां खाई वञो पर घटि में घटि जेके मुआ मरी विया आहिनि उन्हनि खे त ख़ुदा जा बंदा बख़्श करियो हाणे वरी उन्हनि खे बि जेको कढी फिटो पिया करियो त यकीनन साईं जीएम सैद जा रूह बि जेको सो तड़पंदा हूंदा असां हितां सिंध जे शौर खे चवंदासीं ऐं साईं जीएम सैद जे सभिनी पोइ लॻल खे चवंदासीं त अॼु सिंध जे रहबर साईं जीएम सैद जी नगरी में साईं जीएम सैद जे बिल्कुलु पहिरां ॾींहं खां सिंध जे असुल वारस